खणी वेंदे खणी ॾेखार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजो पंहिंजो खादिम बाग़ी ज़ैब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो बाग़ी ज़ैब ऑफिशियल यूट्यूब चैनल। उम्मीद कयां थो त तव्हां मिठी वारो व्लॉग ॾिसी पोइ किंजर वारे व्लॉग में एंटर थिया हूंदो। सो हिन महिल असां मौजूदु आहियूं ॻोठु आहे शामिर विकिया ऐं साईं असां हिन महिल इस्लाम कोर्ट में मौजूदु आहियूं। हेॾो फ्री आहे मिठा। सो प्यारे भाउ कामरान जा लखे थोरा जंहिं असांखे राति स्टे ते कामरान वटि कईसीं ऐं ॾाढी ख़िदमत बि कई अल्हम्दुलिल्लाह। सो हिन महिल सुबुह फ्रेश थी हाणे असां वञूं पिया कारूंझर, उतां जी ख़ूबसूरती तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। सो असांजी सॼी संगत साईं खे चवां हीअ प्यारा दोस्त हितां जा आहिनि कामरान ऐं भाऊ, हीअ बि असांजे एक्टर ई आहे। पंहिंजो नालो मिठा गुलाम मुस्तफ़ा। हीअ असांजी टीम साईं गुल बाबा, हीअ साईं प्यारो दोस्त। ओके हो सब तैयार हो? सुबह हिन महिल नाश्तो तैयार लॻो पियो आहे, नाश्तो करे पोइ इंशाल्लाह पंहिंजे सफ़र खे रवां दवा कंदासीं। हाज़िर बाबा। सुबह फाइनली हाणे असां निकिरूं पिया संगत खे अलविदा करे कारूंझर जे तरफ़। हीअ असांजी गाॾी मिसिंग थी करे बाबा। सो इंशाल्लाह हाणे कारूंझर मिलूं था। केरन खां वई असां पहुची वियासीं कारूंझर ते। हाणे फ्रेश थियूं, फ्रेश थियण खां पोइ किथे खाऊं पियूं, छा करे बुख बि ॾाढी लॻी आहे। खाइण पीअण खां पोइ वरी तव्हांखे ख़ूबसूरत नज़ारनि जो विज़िट करायूं था ऐं ॾेखारियूं था। असां फ्रेश थी वठूं, यानी कुझु खाई पी वठूं, पोइ हला करे हलूं। फाइनली दोस्तों असां पहुची विया आहियूं कारूंझर जबल ते। बहरहाल ट्रैफिक एतिरी हुई, असां तक़रीबन 12 बजे न बल्कि 11 बजे जा पहुतल। कार 2 किलोमीटर थींदो साईं खे चवां, उतां असांखे 2 कलाक लॻा आहिनि रुगो गाॾी कढंदे ई। साईं कारूंझर ॾिसी सघो था साम्हूं, अञा हुते पहुतो कोन आहे, छा करे दोस्त वेटिंग में आहिनि। त उहे जीअं ई पहुचंदा त हलूं था, मथे जो नज़ारो तव्हांखे ॾेखारियूं था ऐं ख़ूब इंजॉय कयूं। फाइनली दोस्तों मंजिल मकसूद ते पहुची विया हलिया। तो ये पार्किंग आहे, होरे हल होरे गाड़ी भी आ। फाइनली दोस्तों असां हिन महिल पहुची विया आहियूं साईं कारूंझर जबल ते। हेॾो ख़ूबसूरत नज़ारो लॻो पिया, बाक़ाइदा इंजॉय पिया कयूं। हेॾा हक़ीक़त पुछो त माना जेके बि थक हुया
वॾो मुफ़ासिलो करे आहियूं तक़रीबन अंदाज़ो लॻाए सघो था हैदराबाद खां साईं खे चवां कारूंजर केतिरो सफ़र आहे। सो हुयासीं बाइकिनि ते माना त एॾो थक पियो बराबरि हिते जॾहिं आयासीं त सॼो थक लही वियो हलियो। हेठां जी कंडीशन ॾिसी सघो था एॾी साईं खे चवां ट्रैफिक हुई जंहिंजो को हिसाब ई कोन हो। ख़ूबसूरत नज़ारनि खे इंजॉय कयूं पिया वेठा हिन महिल ऐं इंशाअल्लाह ॿी साईं संगत वेठी आहे, ॿी संगत काफ़ी ॿी हेठि वेठी आहे अञा ऐं कुझु वरी मथे बि विया आहिनि। सो अचनि था उन्हनि सां तव्हांखे मुलाक़ात करायूं था ऐं ॿिया बि नज़ारा जेके कारूंजर में अंदरि आहिनि उन्हनि जो बि दीदार तव्हांखे करायूं था। सो उमेदु कयूं त तव्हांखे ब्लॉग पसंदि ईंदो हूंदो, बिल्कुलु ईंदो हूंदो तॾहिं त ॾिसो था नी पिया। तो वेट कयो बसि, अलाह ख़ैरु करे वरी ख़ूबसूरत नज़ारा अॻिते तव्हांखे ॾेखारींदो। जीअं त असां कारूंजर खां वापसी आयासीं, वापसी ते असां चयो छो न नूरी जे खूह जो हितां दीदार कयो वञे। हितां रस्ते में इहो तो हितां वञूं पिया था, रोड बि काफ़ी ख़राबु आहे, स्लो स्लो बाक़ी ज़ोए पाण गाॾी पंहिंजे सिर पाण हलाए पियो। वरी तव्हां दीदार करायूं था अॻिते। हीअ ॾिसो रोड बि काफ़ी ख़राबु आहे, ट्रैफिक बि आहे, उनजे करे असांखे तक़रीबन 10 खां 15 मिंट लॻंदा। बाबा ही ॾिसी सघो था मारवी जे खूह ते वञूं पिया ऐं ॾिसो रश ॾिसो माशाल्लाह, ख़ूबसूरती ॾिसो बाबा असांजे सिंध जी। हाणे रेगिस्तान इलाइक़ो आहे वायरसी, हाणे हिन वक़्तु बाक़ी ज़ोए पाण बाइक हेॾा रेगिस्तान मां कढे पियो थो, असां पैदल पिया था वञूं।
फाइनली दोस्तों हिन महिल असां नए कोट वारे किले ते पहुची विया आहियूं। बशीर खान सो ही नओ कोट वारो किलो। तो भाई सजी संगत असां सां गॾु आहे नए कोट ते। अचो अचो कैप्चर कयूं। हेरो अचो। खणी वेंदे खणी ॾेखार। हालात कई कमी कबूल अचो अचो हलिया। हलिया तो चांहि वारो हिन वरी असांखे ऑफर ॾिनी आहे। तव्हांखे ख़बर आहे दादा ॿुधा कहिड़ी ऑफर सभिनि खे चांहि मुंहिंजी तरफ़ खां फ्री, मानी मुंहिंजी तरफ़ ॻोठी आहे 2 किलोमीटर, मानी मुंहिंजी तरफ़ फ्री। मोहबत जी सिंध जी। हलो स्पीकर खणी आहे स्पीकर। डॉल्फिन वाटर पार्क मौजूद आहे। इन खे छा कयूं अथई?